हाणियां अपडेट कयूं पिया दादू मां ब्यूरो चीफ एमडी मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ त सिंध प्रेस क्लब मेयर जो उहिदेदार ज्वाइंट सेक्रेटरी इम्तियाज़ अली चांडियो वेठल अब्दुल्ला कॉलोनी सिंध प्रेस क्लब मेयर पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मां पंहिंजे घर वेठो हुयुसि। जवाबदार यासीन वलद अली अकबर चांडियो वेठल ॻोठ मिर्ज़ावा ऐं फौजी चांडियो वेठल ॻोठ ड्रिब जनमूड़ी कॉल कई ऐं चयो त गाई मैसर रोड वारे होटल ते वेठो आहियां, अचु त गॾिजी चांहि पियूं, तोमी कमाए। मां जॾहिं होटल ते पहुतुसि त मथीं जवाबदारनि मूं मथां हथियारनि सां हमलो करे ॾिनो ऐं मुंहिंजो लाइसण वारो पिस्टल फुरियो, मूं मथां फायरिंग करे ॾिनी। मां पंहिंजी जान बचाइण लाइ मौजूदा पाड़े जे कंहिं घर में पनाह वरिती त मथां जवाबदार गारगन कंदा मुंहिंजो लाइसण वारो पिस्टल खणी फरार थी विया। मां मेयड़ थाणे ते पहुची NC दाख़िल कराई, थाणे तां लेटर वठी तालका अस्पताल मेयड़ दाख़िल थियुसि। तालका अस्पताल मेयड़ वारनि मूंखे लाड़काणो रेफर लेटर ॾिनो। मां लाड़काणो अस्पताल वञण खां पहिरियां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे SHO मेयड़ ई सेक्शन मुश्ताक आलमानी, DSP मेयर, SSP दादू, DIG हैदराबाद, AIG सिंध समेत आला इदारनि में वेठल इंसान दोस्त ऑफिसरनि खे अपील कयां थो त मूं मथां थियल क़ातिलानी हमले जो नोटिस वरितो वञे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करे उन्हनि जे ख़िलाफ़ उन्हनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, मूंखे कुझु बि थियो त उन्हनि जा ज़िम्मेवार मथियां जवाबदार हूंदा ऐं बयान रिकॉर्ड ते रखियो वञे जीअं वक़्तु सिर कमु अची सघे।